नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्त असीं तव्हांखे कंडियारो खां ख़बर ॾींदा हलूं त मुहर्रम अल हराम जो महीनो शुरू थींदे ई कंडियारो तोड़े भर पासे में या हुसैन जूं सदाऊं बुलंद थियण लॻियूं आहिनि। शहर जे मुख़्तलिफ़ बाज़ारनि तोड़े घटियुनि में थधी शबीलनि जा स्टॉल लॻाया विया आहिनि। करबला जे शहीदनि जी उञ वारी यादि ताज़ा कई पई वञे। गॾोगॾु नगर न्याज़ जो बि सिलसिलो जारी थी चुको आहे। मोमिननि पारां दुकान घरनि ऐं इमाम बारगाहनि ते अलम पाक चाढ़िया विया आहिनि, जॾहिं त शहर जे दुकाननि ते अलम पाक सिंगारनि जो सामान पिणु रखिया विया आहिनि। इस्लाम जी सरबुलंदी ख़ातिर साथियुनि समेत जान जी कुर्बानी ॾींदड़ सईद इमाम हुसैन अलैहिस्सलाम आलमी मक़ाम खे भेटिया पेश करण ख़ातिर शिया तंज़ीम पारां मजलिस ऐं अज़ादारी जा प्रोग्राम कया पिया वञनि। शिया तंज़ीम पारां मरकज़ी इमाम बारगाह ऐं ॿियनि हंधनि ते मजलिस नवाख़्वानी कई पई वञे, जॾहिं त मुख़्तलिफ़ पहाड़नि ऐं चौकनि ते शबीलनि जा स्टॉल पिणु लॻाया विया आहिनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।